ड्रामा सीरियल ज़ालिम दुनिया जा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजे यूट्यूब चैनल सज्जाद इदरीस बलोच ऐं HD ड्रामा। अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम अस्सलाम। बोलता ना जी सरदार। ये हमलो थियो ये कहते थियो ये हमलो सरदार यो असां के खबर ना है। छा ये तव्हां खे ख़बर न आहे पोइ कंहिंखे ख़बर हूंदो? मीर मलार मरजी विया। छा सुल्तान सराब यस मैं छा थो ॿुधां? रईस असां के खबर ना है। तव्हां खे ख़बर न आहे पोइ कंहिंखे ख़बर हूंदो? मीर ऐं मलार ॿई चवनि था मरिजी विया आहिनि। तव्हां किथे आहियो हिन महिल ताईं? रईस इहो त असां तोखे अॻे ई चयो हो त इहो मीर जो चाल आहे। हाणे हमलो थियो न पाण वलीदार के छॾने हमलो न थियो बहानो के हमले जो। चाल वरी मीर जो छा जो हूंदो? मीर त पाण मरिजी वियो। सर तूं किथे ॾिठी आहियो मीर ऐं मलार खे? मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो अखियुनि सां। छा सुल्तान जी सरदार। सौरभ यस अॼु जो अॼु मूंखे ख़बर ॾियो छा इहो ख़बर सचो आहे या कूड़ो? जल्दी कयो वञी जांच करे अचो। ठीकु आहे सरदार। छा थियो? खुदा करे थी यो गाल कूड़ निकरे। जे करे कूड़ न निकतो ना मीर ऐं मलार के कुछ भी थियो ना वलीदाद ऐं मिट्टल खान जे सजे खानदान के खत्म करे छॾियमि। फिर भी मलार पाण खे संभाल। अदा जल्दी कयो मूंखे अस्पताल खणे वञो। तबियत घणो ख़राब थिए थो। ठीक है तू हलन जी करे पहुंचो थोड़ो। अदा वडा इहो तव्हां सां किनी मसलो थियो आहे? 2 ॾींहं त मां न आयुमि हिते। अदा तू 2-3 ॾींहं न हुई न पोइ तोखे मां ॿुधाईंदुमि। अदा मीर ऐं मलार असांखे वॾो हमलो कयो अथसि। मिठल खान फटी थियो आहे। मूंखे मां वठी विया। अदा वडा हाणे छा सोचियो थी? हाणे मां पाण सोचे रखियुमि बसि जहिड़ो बि कंदुमि हुन सां सुठो न कंदुमि। ठीकु आहे दा। मलार हिम्मत कर। मीर तू का हिम्मत सिखो है। मलार हिम्मत कर तू। कंहिंखे ज़रूरत थियो आहे जो असांजे ॻोठ में दाख़िल थिया आहिनि। वञी हिननि खे ॾिसां। मल्हार तव्हां गोल लॻो जबल भाउ। तव्हां सां इहो हालत कंहिं कयो आहे? अदा ओछा न कर। पहिरियों अधे तबियत ख़राब पहिरियों अधे के असां इलाज करें पोइ तव्हांखे सभु कुझु असां ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। ठीकु आहे हलो। डॉक्टर खे वठी अचां थो। नंदा जबल तू सब्र कर। तू न दे ख्याल कर। मां पाण वेंदुमि डॉक्टर खे वठी ईंदुमि। ठीकु आहे तूं वञी जल्दी। अदा हाणे दुश्मननि खे ज़िंदा न छॾिणो। जीअं तूं ठीकु थींदे उन टाइम वञी दुश्मननि खे टांडा ॾींदासीं।
सुल्तान मीर वारा हिते ज़ाहिर त न आहिनि। इहो मां सरदार सां कूड़ आयो आ। एतिरो वॾो तूं सरदार सां कूड़ कीअं ॻाल्हायो? मां इनजे करे चयो मारा मल्हार ऐं मीर खे असां मारींदासीं पोइ छटको वलीदार वञे वेंदो। इहो ॻाल्हि इहो सही चयो सुल्तान। ठीकु आहे हाणे इहो कमु कयूं। साईं दादा तूं तुंहिंजो वॾो ॻाल्हि कयो। सही आहे हाणे इन्हनि ते शक वेंदो इहो कमु इन सही कयो। यार खयो हाणे वेंदासीं मीर ऐं मल्हार ॾे उनखे मारे ईंदासीं पोइ शक वेंदो वलीदाद ॾांहुं। हलनि थी पियो हाणे। सलामकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजे झेड़े वाले सोया मां ॿुधो आहे त जीदा बिल्कुलु झेड़ो मां तव्हांजी मदद करण आयो आहियां। पोइ तुंहिंजो महिरबानी असां ते तव्हांजो थोरो असां ते हूंदो तव्हांजा थोरा पोइ ज़रूर लाईंदा। असांखे ॿीड़ा शेर घुर्जनि था। ठीकु आहे त पोइ इन खे बि शामिल थोरा असां ते हूंदा। हाणे मीर ऐं मल्हार खे छॾणो न आहे। मिठल खान बि हवेली ते नथो अचे छाजे करे 2-3 ॾींहं थी विया। अदा मिठल खान वियो मूसा खान जो तबियत थोरो ख़राब हुयो उनखे डॉक्टर ॾे खणी वियो अस्पताल में। घणा ॾींहं थी वियसि त? अदा हफ़्तो थी वियो। ठीकु आहे पोइ असां हलूं कीअं होॾे? बसि असांजो ज़रूरत न आहे। मां ॻाल्हाए छॾियोमांसि। तबियत कीअं हुयसि? हाणे तबियत सही आहे। पोइ सही आहे। अदा वदा जेसिताईं अदा मिठल खान नथो अचे जेसिताईं असां को बि क़दम अॻिते न वधाईंदासीं। सही आहे त पोइ मिठल खान अचे पोइ ई सोचींदासीं इन ॻाल्हि खे। त पोइ इहो ॻाल्हि आहे। जीअं त इहो ई ॻाल्हि आहे। पोइ जीअं ई मल्हार सही थींदो हुन टीम ई वञी उन ॻोठ ते हमिलो कंदासीं। दुश्मननि खे ॿुधाईंदासीं त कीअं टक्कर खाइबो आहे शेरनि सां। जबल ईअं ई थींदो। पहिरियों त असांखे पंहिंजो ॻोठ वञिणो पवंदो। छाजे कान सरदार सां इंतज़ारु करे रहियो आहे। असांखे ओड़ो वञिणो पवंदो। सरदार सां मिलणो पवंदो। पहिरियों सरदार सां मिलण खां पहिरीं दुश्मन जो ढींगो ई ढेरी कंदासीं। वधीक तुंहिंजो सलाह जबल आहे। मुंहिंजो इहो ई सलाह आहे। इहो ई सलाह आहे त पोइ मल्हार खे ठीकु ॾियण ॾे ईअं ई कंदासीं। ठीकु आहे पोइ तुंहिंजो जीअं सलाह। हल हिते मोहब्बत जो मारल मनड़ो पिरिय पसण ले मरियो थो वञे। हिते खौफ में खून ॾिसी माण्हू थी दर्दन में उचरियो थो वञे। हल दिल जे चवण ते लॾे था हलूं दर्दन जो देश छॾे था हलूं। पर हर हंध तो बहाज़ारिया माण्हू माण्हूअ जो मारिया। हिन दोज़ख जे